अपनी दोस्ती को कितने साल हो गए? 14 साल। यानी 15वीं है। हाँ। हेॾो त साईं मुंहिंजी शादी के अञा 10 साल थिया पर हिन सां यारी जा 15 साल थी विया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा हिन वक़्तु आयल आहियूं ड्रैगन सिटी। हे साईं ईअं सम्झो चाइना मॉल आहे बहरैन में, ऐं ॾाढो बहितरीन, सस्तो, टिकाऊ। जेतिरो माल ओतिरी शइ भली। हिते आयल आहियूं ऐं तव्हांखे घुमाईंदासीं, फिराईंदासीं, ॾेखारींदासीं बाबा। हिते चाइना मार्केटियूं बि जाम आहिनि। चाइनीज़ कल्चर हिते ईअं लॻंदो आहे चाइना में अची विया आहियूं। अचो त तव्हांखे घुमायूं, फिरायूं, ॾेखारियूं था, ऐं उन सां गॾोगॾु शेयर बाबा शेयर। अचो त साईं तव्हांखे ॾेखारियूं था चाइना हिन बहरैन में आहे ड्रैगन मॉल। बहरैन जो साईं नेशनल डे अचण वारो आहे, हिन जे करे अछो ॻाढ़ो तव्हांखे ईअं लॻंदो फुल चाइना। म्यूज़िक बि चाइना जो, शयूं बि चाइना जूं, ऐं ड्रैगन मॉल शुरू। हिते त माना तमामु मुनासिब प्राइसिस ते शयूं मिलंदियूं आहिनि। साईं हिते ई वॾो माल, महांगो सस्तो ॿई मिले थो। फ्रेम चाइना, चश्मा, ग्लासेस, मिठाइयूं, शयूं। तव्हांखे ईअं ई लॻंदो फुल चाइना में आहियो जहिड़ा। कपिड़ा, बीडियूं बीडियूं, माना बीडी बहरैनी दिनार साईं हिते चवंदा आहिनि। इहे अथव बहरैनी दिनार। कपिड़ा हिकु हिकु, हर कंहिंजो पंहिंजो कल्चर आहे, हिननि जो पंहिंजो कल्चर आहे। हिते माना ईअं डायरेक्ट फोन छा चवंदा आहिनि, कंहिं माण्हू खे नथा हणी सघूं। हिते ॾिसो इलेक्ट्रॉनिक सॼो चाइना में जीअं पियो हूंदो आहे ईअं ई एम्पलीफायर वठो, स्पीकर। साईं हिते जाम अहिड़ी कुंडा ॻोल्हियां थो त जिथे रश घटि हुजे, छो त जिथे जिथे रश आहे उते रिकॉर्डिंग लाइ मसइलो थो थिए। हिते बि ॾिसो साईं दुकान हिकु हिकु, ऐं माना पर्दा, हे हो खेॾणा, शइ शिगिल जाम हिते। माशाल्लाह सैनिटरी जो सामान सॼो हिकु हिकु। हे साईं तुर्किश स्टाइल जा लाइटियूं शाइटियूं, ॿुधव, इलेक्ट्रॉनिक खेॾणा, साइकिलियूं। हिते ई वरी साईं फूड कोर्ट बि आहे, खाया पीया, जूस। बस साईं हिते ई फर्नीचर वग़ैरह सॼा दुकान चाइना ड्रैगन मॉल में। शेयर बाबा शेयर थींदो हले। पाइप, गार्डनिंग, सैनिटरी, लाइटियूं, फुआरा। वाह, छा त सेटअप आहे। हेॾो शीशे ते पाणी किरे थो, वाह। त साईं इहो अथव ड्रैगन मॉल। शेयर बाबा शेयर थींदो हले ऐं मॉल घुमंदा हलो। हिते ई साईं खाया पीया, जूस बोतल खुला, बचड़ा घुमंदा था वतन, ज्वेलरियूं दुकान साईं, पूरो ट्रेडिंग, खुशबू, परफ्यूम। माना तव्हां मिडल ईस्ट किथे बि अचो, परफ्यूम लाज़िम। शइ शिगिल असां वटि जीअं हूंदा आहिनि। अरे वाह, हे नंढड़ा नंढा इमाम दस्ता साईं, नंढा नंढा इमाम दस्ता। हिते मसाला मिलनि था प्योर तुर्की वांगुरु, अंजीर, बादाम, पिस्ता, नेज़ा। वाह वाह। हेॾे साईं वरी ॿी वैरायटी, हो डबल वारा हुया, हे सिंगल वारा। ॾिसूं कहिड़ो पसंदि थो अचे। अॻे मां वटि हुयो यार ओड़ो ग्लासिस, मूंखे मिलनि नथा, ॻोल्हियूं था पिया, शल न मिली वञनि उहे। जीअं मिलिया त साईं पहिरीं नज़र में ई। हे साईं जिगर असांखे वठी आयो आहे, असांजो प्यारो जिगर। अपनी दोस्ती को कितने साल हो गए? 14 साल। यानी 15वीं है। हाँ। हेॾो त साईं मुंहिंजी शादी के अञा 10 साल थिया पर हिन सां यारी जा 15 साल थी विया।
हे साईं माल आहे हिते ड्रैगन मॉल असांखे घुमाइण इहो आयो अथव साईं असां ईअं सम्झो जिगर अथव अब्दुल फहीम मलिक ऐं ज़िला झेलम बस साईं इहो हुयो ड्रैगन मॉल शेयर बाबा थींदो हले जंहिं कुंड तां शुरूआत कईसीं उन ते ई एंड कंदासीं ड्रैगन 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 शेयर बाबा शेयर हलो दोस्तों पंहिंजो प्री प्यारनि जो ख्याल रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं जेसिताईं दुआनि में यादि पंहिंजी गाड़ी बीठी आहे हेॾे अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़